लाड़काणो में क़त्ल थियल नौजवान जा कातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ वारसनि धरणो हंयो आहे। नवदेरो थाणे जी हद में 4 महीना अॻु अगवा बाद क़त्ल थी वियल रातर ॾिनो आगाणी वासी नौजवान अब्दुल गफूर आगाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि एसएसपी चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते मक़तूल जे वालिद पीर साहब ख़ान पंहिंजे पुटनि साजन नवीद वारिस सोभली ऐं ॿियनि सां गॾिजी दाहियो त 4 महीना अॻु पुटु अब्दुल गफूर मोटरसाइकिल ते ॻोठ ॾांहुं अची रहियो हो त ॻोठ मोरिया फ़कीर वटि जवाबदारनि मुख़्तियार शहज़ादो आगाणी ऐं ॿियनि खेसि अगवा करण बार बेदर्दी सां क़त्ल कयो। हुननि जो त अहिड़ो केस हद जे नवदेरो थाणे ते पुटु साजन आगाणी जी फ़रियाद ते दाख़िल थियो, पर 4 महीना गुज़रण बावजूद पुलिस पुट जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे, जेके केस तां हथ खणण ऐं राजूणी लाइ दॿाउ विझी रहिया आहिनि, जिन मां मूं समेत गर्भातियुनि खे जान जो ख़तरो आहे। हुननि चयो त डीएसपी ऐं एसएचओ नवदेरो जवाबदार धुर जी वंगार वही रहिया आहिनि, जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। डीआईजी ऐं एसएसपी कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कनि।